सिंध तरक़ी पसंद पार्टी ठट्टे जे अॻवान चयो आहे त सिंध हुकूमत अवाम खे पिनण ते मजबूर करे छॾियो आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले ठट्टे जे अॻवान उमर नायो धाबे जी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त लॉकडाउन खां पोइ अवाम बुख बदहाली ऐं फाका कशी वारी ज़िंदगी गारण ते मजबूर आहे। हुन चयो त धाबे जी मिल एरिया में क़ाइम निजी फैक्ट्रियूं बंदि थियण जे करे हज़ारे पोरियत बेरोज़गार थी विया आहिनि, पर चूंडियल नुमाइंदा वोट वठण खां पोइ ॻोल्हे नथा लभनि, जंहिं सबब अवाम सख्त अज़ियत वारी ज़िंदगी गारण ते मजबूर आहे। इंडस्ट्रियल एरिया तलके साकरे ज़िले ठट्टे जा मुख़्तलिफ़ इलाक़नि में जेका पोरियत माण्हू जेका मज़दूरी करे पंहिंजो पोरियो कंदा हुआ, उहे पंहिंजे बचनि जे लाइ कुझु अटो वठी ईंदा, पर उहे बि हुन वक़्तु बंदि आहिनि। सिंध गवर्नमेंट खे अॼु 15 ॾींहं लॉकडाउन जो थी वियो आहे, पर अञा ग़रीब मिस्किननि जी का बि सार न लधी आहे। हिकु पासे पीपल्स पार्टी में वेठल तर्जुमान जो चवणु आहे त असां 20,15,000 माण्हुनि खे राशन पहुचायो आहे, पर इंतिहाई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो हेॾा वॾा बयान अचनि था, पर असांजे सिंध जे अंदरि 2 लख माण्हू छा पर 15-20 हज़ार माण्हुनि खे हिननि राशन कोन पहुचायो आहे। एसटीपी अॻवान चयो त चूंडियल नुमाइंदनि पारां जेकॾहिं पोरियतनि जी सार न लधी वई त सॼे ज़िले ठट्टे में चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk